नादरीन अफ़सोसनाक ख़बर आहे ॾहरकी मां जिते वन व्हीलिंग दौरान ज़ख़्मी थियल नौजवान उस्मान राजपूत ज़िंदगी जी बाज़ी हारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾेई रहिया आहियूं ॾहरकी शहर मां जिते कुझु ॾींहं पहिरियां ज़ख़्मी थियल नौजवान उस्मान राजपूत ज़िंदगी जी बाज़ी हारिजी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॾहरकी में मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान 3 नौजवान फ़ौत थी चुका आहिनि। पुलिस बेवस नज़र अची रही आहे। असां सां लाइन ते मौजूदु आहे काश जो नुमाइंदा ख़ुसूसी स्पेशल रिपोर्टर ज़फ़र समेजो। ज़फ़रुल्ला, असांखे इहो ॿुधायो त हिन हवाले सां त पुलिस छा करे रही आहे ऐं केतिरा ॾींहं थिया हुआ इन नौजवान खे ज़ख़्मी थिए? जी बरकत, बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां वन व्हीलिंग कंदड़ नौजवान उस्मान राजपूत शेख ज़ैद अस्पताल रहीयार में ज़िंदगी जंग हाराए वियो आहे। ऐं हिन हवाले सां अगरि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस जी का बि कार्रवाई साम्हूं न आई आहे ऐं इन दौरान जो आहे न वन व्हीलिंग जा अच्छा ज़फ़र असांखे इहो ॿुधायो त जेके इहे नौजवान अचनि था क़ौमी शाहराह ते हेॾी ट्रैफ़िक हुजे थी, पाकिस्तान मोटरवे या आम पुलिस जेके आहे सिंध पुलिस आहे, घोटकी पुलिस आहे, उन जो कहिड़ो किरदारु आहे? ख़ासि तौर ते ॾहरकी पुलिस जो तहरुक साम्हूं नज़र न पियो अचे। बिल्कुल बरकत, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो ॾहरकी पुलिस जो कोई बि किरदारु न आहे। ऐं हीअ नौजवान जेका आहिनि पंहिंजे वालदेन जा नाफ़रमान आहिनि ऐं पुलिस उन्हनि खे अक्सर नंढी उमिरि जे करे जेको आहे छॾे ॾिए थी। ऐं पुलिस जो कोई बि किरदारु साम्हूं न आयो आहे, न मोटरवे पुलिस न ॾहरकी पुलिस जो को अहिड़ो किरदारु न आहे जंहिंजे करे जेको आहे हीअ हादसा मामूलु जो बणंदा वञनि था। अच्छा ज़फ़र, असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। नाज़रीन, ही जेका आहे ख़बर अफ़सोसनाक ख़बर आहे उस्मान राजपूत ही ज़िंदगी जा फुटेजिस जेके मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही आख़िरी वीडियो मौसूल थी आहे। उस्मान राजपूत जेको हिन दुनिया में नाहे रहियो, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त इंतिहाई ख़तरनाक अंदाज़ में वन व्हीलिंग करे रहियो आहे ऐं साणसि गॾु वेठल नौजवान साथी उहो पिणु ज़ख़्मी हालत में हिन वक़्तु ज़ेरे इलाज आहे। ॾहरकी ही मंज़र रुगो ॾहरकी शहर जा न, GT रोड जा न, बल्कि क़ौमी शाहराह जा आहिनि जिते केतिरा ई कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जो लंघ बि थिए थो ऐं केतिरनि जी ज़िमेदारी बि आहे अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जे हवाले सां, पर बदकिस्मती सां को बि किरदारु नज़र न पियो अचे। अच्छा ज़फ़र, असांखे इहो ॿुधायो त को टाइम मुक़ररु हुजे थो वन व्हीलिंग जे हवाले सां या जंहिंखे जहिड़े वक़्तु दिलि चाहे त उहो वन व्हीलिंग करे सघे थो? बिल्कुल बरकत, कोई टाइम मुक़ररु न आहे। सुबुह खां वठी शाम ताईं जेको आहे न मुख़्तलिफ़ टाइमनि ते इहे वन व्हीलिंग कंदड़ नौजवान जेको आहे रोडनि ते नज़र अचनि था पिया। ऐं ख़ासि करे पुलिस जेको आहे हिन जे ख़िलाफ़ कोई एक्शन करे। सोशल मीडिया ते इहा बि मुहिम हली आहे त वन व्हीलिंग कंदड़ नौजवाननि के ख़िलाफ़ कार्रवाई करे, पर ॾहरकी पुलिस हिन टाइम चक भञी बियो न कयो आहे वन व्हीलिंग कंदड़ नौजवाननि जे ख़िलाफ़। अच्छा ज़फ़र, असांखे इहो ॿुधायो त तव्हां जे बक़ौल ऐं जेके अंग अखर मिलिया आहिनि उन्हनि हवाले सां 3 नौजवान जेके आहिनि उहे ज़िंदगी जी बाज़ी हारे चुका आहिनि रुगो वन व्हीलिंग जे शौक़ में। असांखे इहो ॿुधायो त जीअं त हीउ जेको दौरु हली रहियो आहे इन में त माण्हू जेको आहे पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ बि परेशान हुजनि था, पर हीअ जेका फुटेजिस में गाॾी नज़र अची रही आहे 125 इंतिहाई बहितरीनु अंदाज़ जी गाॾी नज़र अची रही आहे। इन्हनि जा ज़ाहिर आहे एक्सपेंसिस बि हूंदा। छा इहे गाॾियूं इन्हनि खे पंहिंजा वालदेन ख़रीद करे ॾियनि था या बेराह रवी जो नतीजो आहिनि? हा बिल्कुल, इहे गाॾियूं त उनखे वालदेन ई ख़रीद करे ॾियनि था, पर इहे जेको आहे न वालदेन जा नाफ़रमान आहिनि ऐं उन चवण में नथा अचनि। ऐं इहे जेको आहे रोड ते निकिरी पवनि था ऐं वन व्हीलिंग करनि था, जंहिंजे नतीजे में उनजी ज़िंदगी जेको आहे न जेको आहे मौत जे वार चढ़ी थी वञे। वॾी महिरबानी ज़फ़र समय जो असांखे आगाह करे रहियो। नाज़रीन, ही मंज़र जेके आहिनि आख़िरी मंज़र आहिनि नौजवान उस्मान राजपूत जी ज़िंदगी जा। हू हिन दुनिया में नाहे रहियो ऐं ही पैगाम बि आहे उन्हनि वालदेन लाइ, पर वालदेन बेवस नज़र अची रहिया आहिनि छो त ज़रियनि वटां मालूम थियो आहे त ही उहे नौजवान आहिनि जेके पंहिंजे वालदेन जे चवण में न आहिनि ऐं उन्हनि जी तालीम पिणु तबाह थी रही आहे। ऐं इहो पिणु मालूम थियो आहे त कुझु अहिड़ा अंसर जेके आहिनि जेके इन्हनि नौजवाननि खे बेराह रवी ते राग़िब कनि था, उन्हनि खे अहिड़े क़िस्म जूं मोटर साइकिलूं वठी ॾियनि था, उन्हनि जा एक्सपेंसिस ख़र्चा बि अख़राजात बि जेके आहिनि बर्दाश्त कनि था ऐं उन्हनि खे खुली छूट ॾियनि था ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वठी वालदेन खां ओझल थी करे अहिड़े अमल ते मजबूर कनि था। ऐं कुझु हल्कनि जो इहो बि चवणु आहे त जेकी जे असुलु ज़िम्मेवार उन्हनि खे इन्हनि जेके नौजवान आहिनि उहे आहिनि जेके इन्हनि खे गाॾियूं ख़रीद करे ॾियनि था, इनफ़रादी मक़सद जे लाइ इन्हनि नौजवाननि जे कचनि ज़हननि खे इस्तेमालु कनि था। हीअ ॾहरकी जा अफ़सोसनाक मंज़र आहिनि जंहिंमें हीअ नौजवान जेको वन व्हीलिंग कंदे नज़र अची रहियो आहे उस्मान राजपूत, उहो हिन दुनिया में नाहे रहियो। वॾी महिरबानी ज़फ़र असांखे हिन अफ़सोसनाक ख़बर खां आगाह करण लाइ।